बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां सबब बलोच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु अॼु जेको असांजो टॉपिक आहे उहो आहे मेमन शाइनात। मेमन शाइनात जेको आहे उहो जेको आहे 1620 में ईस्वी में पैदा थियो ऐं 1713 ईस्वी में जेको आहे हुन वफ़ात कई। इन जो असां पहिरें MCQ ते हलूं था। डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच मेमन शाइनात जी पैदाश जो साल कहिड़ो ॼाणायो आहे? त जेको डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच ॼाणायो आहे उहो 1620 ईस्वी में ऐं 1625 ईस्वी धारे ताईं। सवाल नंबर असांजो ॿियों आहे, मेमन शाह इनायत जे छठीअ जो नालो छा हो? त उनजो छठीअ जो नालो सैयद शाह इनायतुल्ला हुयो। मेमन शाह इनायत जे नस्ब जो सिलसिलो कंहिं सां वञी मिले थो? त इमाम मूसा रज़ा अलैहिस्सलाम सां। सवाल नंबर असांजो चौथों आहे, मेमन शाह इनायत जे वालिद जो नालो ॿुधायो। त उनजे वालिद जो नालो शाह नसीरुद्दीन हुयो। MCQ पंजों आहे असांजो, मेमन शाह इनायत जो तालुक़ कहिड़े पाड़े सां हो? त उनजो जेको तालुक़ हुयो उहो मुबारक कोटा सां हुयो। मेमन शाह इनायत किथां जो रहाकू हो? त उहो नसरपुर जो रहाकू हुयो। मेमन शाह इनायत जा वॾा 6वीं हिजरी में सिंध जे कहिड़े शहर में अची सकूनत पज़ीर थिया? त उहे बखर में अची करे सकूनत पज़ीर थिया। सवाल नंबर असांजो 8हों आहे, मेमन शाह इनायत शाइरीअ जे कहिड़ी सिन्फ़ जो मौजूदु आहे? त उहो जेको आहे वाई जो मौजूदु हुयो। सवाल नंबर 9 आहे, मेमन शाह इनायत पंहिंजे वाई खे छा करे छॾियो आहे? त उन पंहिंजी वाई खे मौलूद करे छॾियो आहे। सवाल नंबर असांजो 10हों आहे, मेमन शाह इनायत जो वॾो हमअसर केरु आहे? त शाह अब्दुल लतीफ़ भेटाई रहमतुल्लाह अलैहि। सवाल नंबर असांजो 11हों आहे, शाह इनायत जी किताब में कुल केतिरा सुर ॾिनल आहिनि? त उन में टोटल 22 सुर ॾिनल आहिनि। सवाल नंबर 12हों आहे, मेमन शाह इनायत जा कुल केतिरा बैत मिलनि था? त उनजा 469 बैत मिलनि था। सवाल नंबर 13हों आहे, मेमन शाह जे कलाम में कुल केतिरियूं वायूं ऐं बैत शामिल आहिनि? उन जूं जेके आहिनि 44 वायूं ऐं 500 बैत शामिल आहिनि। सवाल नंबर 14हों आहे, मेमन शाह इनायत जो वालिद कंहिंजो मुरीद हो? त उहो शाह खैरुद्दीन जो मुरीद हुयो। सवाल नंबर 15। सवाल नंबर 16 आहे, मेमन शाह इनायत कॾहिं वफ़ात कई? त उन जेको आहे 1713 ईस्वी 1713 या 14 ईस्वी में कई। सिंधी अदबी बोर्ड पारां 1963 ईस्वी में छपियल किताब मेमन शाह इनायत जो कलाम कंहिं सहेड़ियो? त उहो डॉक्टर नबी बख्श ख़ान बलोच सहेड़ियो। तहक़ीक़ी मज़मूननि ते मुश्तमिल किताब मेमन शाह इनायत जो कलाम कंहिंजो सहेड़ियल आहे? त उहो डॉक्टर इसहाक़ समेज जो सहेड़ियल आहे। सवाल नंबर 19 आहे, किताब मेमन शाह इनायत जो कलाम सिंधी सकाफ़त खाते कॾहिं छपराए पधिरो कयो? त उहो जेको आहे 2018 ईस्वी में छपराए हुन पधिरो कयो। इन में जेका आहे टोटल 19 MCQs हुया जेके असां हल कया आहिनि। ख़ासि हुया उहे असां अॼु पढ़ियासीं। 19 MCQs आहिनि, इन खे गौर सां पढ़िजो। उमेद आहे त जेको आहे इन मां तव्हांखे फ़ाइदो हासिलु थींदो। जेकॾहिं तव्हां मुंहिंजे चैनल ते नवां आहियो त उनखे सब्सक्राइब, लाइक ऐं कमेंट लाज़मी कजो। ऐं मिलंदसि हिकु ॿिए टॉपिक सां तमामु जल्द। तेसिताईं ॾींदा इजाज़त। ओके, अल्लाह हाफ़िज़।